सिर्फ़ु ॿाहिरि शाइनी ऑब्जेक्ट्स में ख़ुशि करण लाइ हूंदियूं आहिनि ऐं शाइनी ऑब्जेक्ट कुझु ॾींहंनि जो हूंदो आहे, वधीक न हूंदो आहे। अच्छा, इहो तव्हां में ग्रीड पैदा कंदो, लालच पैदा कंदो। पोइ तव्हां में बि घणा माण्हू इन लालच खे संभाले न सघंदा, घणा माण्हू चोरी करण जी आदत शुरू कंदा आहिनि, घणा माण्हू नेगेटिव वे सां कमाइण शुरू कंदा आहिनि। जॾहिं हू ॾिसंदा यार हर माण्हू इंजॉय पियो थो करे, मूं कहिड़ो ॾोह कयो, अलाह ताला मूं सां कहिड़ो ज़ुल्म कयो अथई, चवंदा आहियूं न। पर यकीन कयो अलाह ताला तव्हां सां ज़ुल्म न कयो, अलाह ताला तव्हांखे तव्हांजे हिसाब सां पैदा कयो। तव्हांखे ग़रीब घर में पैदा कयो अथई त वञी इन घर जा हालात चेंज कर, न के रो मूंखे ग़रीब पेरेंट मिलिया। सम्झ में आई ॻाल्हि बाबा? सो ग्रीड न आहे करिणो। सोशल मीडिया ते ग्लैमर आहे, रुगो ॾेखाव आहे, रियल लाइफ में कुझु बि कोन्हे। तव्हां अहिड़ा माण्हू ॾिठा हूंदा खोड़ सोशल मीडिया ते वॾा फोटू रखंदा हूंदा, सफ़ा ईअं हाई फाई, रियल में सुञाणे कोन सघंदा आहियूं। लाइफ खे असां सोशल मीडिया ते ग्लैमर करे छॾियो आहे ऐं उहो ग्लैमर रियल लाइफ में आहे ई कोन। हाणे इहे सभु इशूज़ आहिनि, असां छा कयूं इन सिचुएशन्स में? असां छा कयूं, छा करिणो आहे? अहिड़ा मटीरियलिज़म वारा पेज, अहिड़ियूं पोस्टूं असां ॾिसूं ई न जेके असांजे अंदर जी कैफ़ियत चेंज कनि, जेके असां फ़िलहालु अफोर्ड नथा करे सघूं। जंहिं ॾींहुं अफोर्ड कंदासीं उन ॾींहुं पाण वञी वेबसाइट खोले असां परचेस कंदासीं। ऑप्शन अथव, जॾहिं एडवर्टाइज़ ईंदी आहे न, स्पॉन्सर्ड लिखियलु हूंदो आहे, उन जे पासनि खां 3 डॉट्स हूंदा त उनखे खोलींदो, हाइड दिस एड। पोइ फेसबुक पुछंदो आहे त छो था हिनखे हाइड करणु चाहियो? पोइ इररिलेवेंट जो ऑप्शन हूंदो त तव्हां हुन ते टिक कयो, इहो इररिलेवेंट आहे मुंहिंजे लाइ। वरी फेसबुक तव्हांखे इहो एड कोन ॾेखारींदो। सम्झ में आई ॻाल्हि? इहो पाण खे ईअं बहितर करे सघे थो। वरी जेकॾहिं तव्हां गूगल में सर्च कयो आईफोन ऐं आईफोन जो एड तव्हां हाइड कयो आहे न फेसबुक तां, वरी तव्हां किथे बि सर्च कयो, वरी तव्हांखे फेसबुक ॿिया प्लेटफॉर्म आईफोन वरी ॾेखारींदा। तव्हांजी सर्च इंजिन खे खणी करे तव्हांजे दिमाग़ सां खेॾंदा अथव। यानी मटीरियलिस्टिक वर्ल्ड सां अवॉइड करिणो आहे। कुझु अहिड़नि दोस्तनि जी कचहरी हूंदी, यार आईफोन, यार रोलेक्स वॉच हूंदा न ईअं। त हिकिड़ी अहिड़ी हॉबी फाइंड करणी आहे त जेका डिजिटल वर्ल्ड खां अलावा असांखे हैप्पीनेस ॾिए। तव्हां मां केरु पेंटिंग कंदो आहे, यानी इहा हॉबी आहे। तव्हां मूंखे ॿुधायो त फेसबुक ते वेहण खां वधीक ख़ुशी तव्हांखे पेंटिंग करण में मिलंदी हूंदी। भला केरु क्रिकेट खेॾंदो आहे, सोशल मीडिया ते मज़ो ईंदो आहे या क्रिकेट खेॾण में मज़ो ईंदो आहे? तो हॉबीज़ जेके तव्हांजी दिलि वारियूं आहिनि उहे तव्हांखे रियल ख़ुशी ॾींदी अथव। असल में जेको सोशल मीडिया ते अथव न, ब्रांड जो वार आहे, ब्रांड जी जंग आहे। सना सफ़ीनाज़ वारा चवनि था असां खपायूं, गुल अहमद वारा चवनि था असांजा कपिड़ा भला आहिनि, वरी रोलेक्स वारा चवंदा असांजी घड़ी भली आहे, सैमसंग चवंदी असांजा मोबाइल भला आहिनि, आईफोन चए थो असां जहिड़ो केरु आहे ई कोन। असुलु ही अथव सॼो। ऐं तव्हां उन में तव्हां उन्हनि जा मोहरा थी विया। हू तव्हांखे फुटबॉल करे इहे कंपनियूं तव्हां सां खेॾनि पियूं। सिविक सां ख़ुशी मिलंदी छा? सिविक सहूलियत आहे, गाॾी आहे, पर ख़ुशी ओड़ी जहिड़ी मेराण में मिलंदी अहिड़ी तव्हांखे हुन में मिलंदी। बेस्ट वे अथव पंहिंजे माइंड ते थोरो कंट्रोल कयो। जेकॾहिं तव्हां डिस्ट्रॉय कयो पंहिंजे माइंड खे, हींअर का बि शइ कान्हे त फ्यूचर में इहा सिविक बि न वठी सघंदो, अहिड़ा आयल बि कोन थींदो। हींअर बेहतर हूंदो त अॻिते तव्हां अहिड़ा कम कंदो जो सिविक तव्हांजे लाइ मसइलो ई न थींदी। अहिड़ियूं ख़्वाहिशूं जेके रहिजी वेंदियूं। स्नैपचैट जा अहिड़ा VIP फिल्टर हणंदो ऐं असां उहे पंहिंजा ख़ूबसूरत ॾिसण वारा डिज़ायर उते कंदा आहियूं। अनरियलिस्टिक थी विया आहियूं, असल में ॿिया आहियूं सोशल मीडिया ते ॿिया आहियूं। अनअचीवेबल परफेक्शनिज़म, यानी परफेक्शनिज़म जे पोयां लॻी विया आहियूं। फिल्टर हणी पंहिंजे फोटू खे VIP करे पेश कंदा आहियूं। उन खां पोइ असां रोलर कास्टर जेको आहे इमोशनल रोलर कास्टर, इन्हनि शयुनि जे करे कहिड़ो थो थिए, उहो ही थो थिए। हैप्पी एंड सैड पोस्ट गॾु थी वेंदियूं आहिनि। जीअं मां सवेर एग्ज़ाम्पल शेयर कयो, पोइ असां न हैप्पी खे सही नमूने इंजॉय करे सघंदा उन मूवमेंट खे, न ई वरी सैड खे। इहो तव्हां सां मसइलो कंदियूं आहिनि इनर फीलिंग खे। बज़ाहिर फील कोन थींदो आहे, बट एक्चुअली कंदियूं आहिनि। असां आमतौर ते सोशल मीडिया ते उहे शयूं रखंदा आहियूं जेके सुठा मूवमेंट्स हूंदा आहिनि, ऐं अंदर में छा पियो थो हले, रियल लाइफ में छा पियो थो हले, उहो टोटली अपोज़िट हूंदो। यानी असांखे स्क्रोलिंग में टाइम कोन मिलंदो आहे त असां पंहिंजो इमोशन सेलिब्रेट करे सघूं। कंफ्यूज़्ड ऐं मिक्स्ड इमोशन थी वेंदा आहिनि असांजे अंदरि। इन्हनि में असां छा था करे सघूं? यानी ही शइ थींदी आहे असां सां, रोलर कास्टर थींदो आहे इहो इमोशनल सैड ऐं हैप्पी सैड इमोशंस।
हाणे हिन में छा कजे? ख़ुशीअ जी पोस्ट ॾिठी जंहिंसां तव्हांखे बि ख़ुशी मिली, ज़रूरु तव्हांजो इंट्रस्ट हूंदो, जॾहिं तव्हां उहा शइ ॾिसंदो त उते बीही करे थोरो ब्रीथ खणणो आहे ऐं इंजॉय करिणो आहे उन मूवमेंट खे। उन खां पोइ छा आहे, स्टॉप एट द हैप्पी पोस्ट, फील हैप्पीनेस, सेलिब्रेट एंड मूव ऑन। जेकॾहिं सैड पोस्ट ॾिसो था त उते पास कयो, यानी इहे सोशल मीडिया ते अहिड़ा खोड़ वीडियो डेली जे ॾींहंनि में अचनि था, इहे तव्हांजा इमोशन मिक्स थी था वञनि। जेको इनर कॉन्फ्लिक्ट थींदो आहे हिननि सोशल मीडियाज़ जे करे, सोशल मीडिया असांजे इमोशन्स खेॾे थी, केरु एग्री आहियो? ऐं वाकई खेॾे थी। सोशल मीडिया खे छा खपे तव्हां मां? अटेंशन, फोकस खपे न। तव्हांजो फोकस कैप्चर करे $1 बिलियन जूं कंपनियूं ठाहे विया अथव, तव्हांजो फोकस वठी। हाणे तव्हां मूंखे ॿुधायो, इहो फोकस जॾहिं ज़िंदगीअ ते ॾींदासीं त असां किथे पुॼंदासीं या नथा अॻिते वधी सघूं? तव्हां रुगो फोकस सां कंहिं कम खे कयो, तव्हां ॾिसो उहो कमु केतिरो भलो था कयो, सुठे नमूने था कयो। सो फोकस तव्हांजो खाएव पियो थो सोशल मीडिया। इनर कॉन्फ्लिक्ट छा आहे बाबा? समटाइम्स वी आर सैड इनसाइड बट स्क्रॉल मीडिया ओनली टू फाइंड हैप्पी मूवमेंट्स। कॾहिं कॾहिं असां सैड हूंदा आहियूं पर सोशल मीडिया ते ख़ुशी ॻोल्हण जी कोशिशि कंदा आहियूं। असांखे पाण खे समटाइम ख़बर न पवंदी आहे त सैड छो आहियूं, पर सैड आहियूं। जीअं मूं चयो त जेको इमोशन अंदरि रहिजी वियो सो रहिजी वियो, उहो अॻिते हली मसइलो कंदो आहे। जेकॾहिं उहो इमोशन बीही करे पास वठी करे सेलिब्रेट कयोसीं, सैड आहे त सैड, ख़ुशी आहे त ख़ुशी, ऐं पोइ मूव ऑन कयोसीं त असां रिलैक्स थींदासीं। पोइ छा कंदो आहे? डिप्रेशन इंक्रीज़ कंदो आहे, सैडनेस इंक्रीज़ कंदो आहे। इहो तव्हांखे लोनली फील कराईंदो, इहा स्टेट। जॾहिं तव्हां सोशल मीडिया ते शयूं ॻोल्हींदो, ख़ुशी ॻोल्हींदो, त पोइ तव्हां डिप्रेशन में वेंदो, सैड फील कंदो ऐं लोनली फील कंदो। छा करणु घुरिजे असांखे? यानी हीअ शयूं आहिनि, इहे फैक्टर आहिनि, इन्हनि में असांखे छा करणु घुरिजे? रिमेंबर, एवरीवन पोस्ट देयर बेस्ट पिक्चर ऑन सोशल मीडिया। हर माण्हू पंहिंजी बेस्ट पिक्चर पोस्ट कंदो आहे, जेका ॾेखारींदो आहे सोशल मीडिया खे। उन सां कॾहिं बि कंपेयर न कजो पाण खे, कॾहिं बि न। कॾहिं ज़ूम करे कंहिंजी ड्रेसिंग ॾिसंदा हूंदो, कॾहिं कंहिंजी पर्सनैलिटी ॾिसंदा हूंदो, कॾहिं कुझु बि वॉट एवर, पर उन खे कॾहिं बि पाण सां कंपेयर न कजो। हुनजो ॿियूं ख़राबु पिक्चर अलाए केॾियूं हूंदियूं, 50 मां हिकिड़ी पिक्चर सोशल मीडिया ते अपलोड कई हूंदी जेका सफ़ा हुनजी बेस्ट हूंदी, पर उन खां वधीक अञा फिल्टर बि हयो हूंदईसि। माण्हू फोटुनि में ख़ुशि नज़र ईंदा अथव, रियल लाइफ में न। तव्हांखे डिस्टर्ब कंदो ऐं पोइ तव्हांखे छा करिणो आहे? ब्रेक वठिणो आहे सोशल मीडिया खां, वॉक या एक्सरसाइज़ लाइ वञिणो आहे। सवेर मां रुगो पोज़ीशन चेंज करे तव्हां रिलैक्स थी वेंदा हूंदो। सो जॾहिं बि अहिड़ी सिचुएशन थिए त ब्रेक वठिणो आहे। सोशल मीडिया न यूज़ कई मरी वेंदासीं छा? तव्हांखे हिकु शइ मां इंपॉर्टेंट ॿुधायांव थो, सोशल मीडिया जा नोटिफिकेशन कहिड़े कलर में ईंदा आहिनि? रेड कलर में ईंदा अथव, रेड कलर। ऐं रेड कलर मोस्ट अटेंशन वठंदो अथव। जॾहिं बि तव्हां फेसबुक जी एप्लीकेशन बंदि आहे, होम पेज ते आयो मोबाइल जे ते, उन ते 5 नोटिफिकेशन लॻा हूंदा, यकीन कयो तव्हां तकड़ में खोलींदो, तव्हां तकड़ में खोलींदो, तव्हांजी अटेंशन वठनि था। कलर साइकोलॉजी पढ़ंदो न, तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। रेड इन जे करे आहे, पहिरियां ब्लू हूंदा हुया, पहिरियां फेसबुक जा नोटिफिकेशन ब्लू हुया। पोइ हिननि रिसर्च कई पंहिंजे हिननि ते, सोशल मीडिया माण्हुनि ते रिसर्च कयनि त असांजा माण्हू नोटिफिकेशन घटि था चेक कनि। पोइ हिननि कलर साइकोलॉजिकल माण्हू घुराया जेके एक्सपर्ट हुया, उन्हनि चयो तव्हां इहो नोटिफिकेशन जेको आहे रेड में करे छॾियो। तव्हां यकीन कयो, तव्हां हींअर हिकु नोटिफिकेशन जे लाइ इंतज़ार में हूंदो, अचे त मां चेक कयां, या ईंदो तकड़ में चेक कंदो। होॾां वन थियो कोन्हे, तकड़ में क्लिक कंदा आहियो। तव्हांजो फोकस हू छॾण ई नथा चाहे सोशल मीडिया। ठीकु आहे बाबा? नोटिफिकेशन बंदि बि थींदा अथव, नोटिफिकेशन बंदि बि थींदा आहिनि। तव्हां हुन में ऐप मैनेजर में वेंदो, ऐप खे खोलींदो, नोटिफिकेशन में वञी इन ऐप जा मथां नोटिफिकेशन बंदि करे छॾियो, जेकॾहिं सुकून चाहियो था ज़िंदगी में। पंहिंजी मर्ज़ी ते सोशल मीडिया हलायो न। सोशल मीडिया तव्हांखे छो थी हलाए? मज़े जी ॻाल्हि आहे न। सोशल मीडिया छा लाइ ठही आहे? तव्हांजे हलाइण जे लाइ ठही आहे, पर अनफॉर्चुनेटली उबतो कमु थी आहे, सोशल मीडिया तव्हांखे पई थी हलाए। मेठायूं कचहरी हले पई थी, पर मोबाइल में बिज़ी हूंदा आहियो। अच्छा, अननेसेसरी हिकिड़ो अचानक नोटिफिकेशन आयो जेको कम जो बि कोन्हे को, पर पोइ बि उन ते क्लिक कंदा आहियूं। 5 मिंट मोबाइल रखे पॉज़ वठंदा कयो। जेके ही मूवमेंट हुजनि उन्हनि खे इंजॉय कंदा कयो, रियल मूवमेंट्स खे।